दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां आहियां हुसैन अब्बास। सिंध में बि अजब क़िस्म जो तमाशो आहे। पीपल्स पार्टी जे 15 सालनि में हिकिड़ा माण्हू ثقافت कल्चर ऐं ॿोली जे नाले ते अहिड़ो त धंधो कंदा रहिया जो सॼी सिंध बर्बादु करे छॾियो। जिन अदीबनि खे जनरल ज़िया जी मार्शल न झुकाए सघी, उन अदीबनि खे ثقافت खाते सरदार शाह ज़रदारी एंड कंपनीअ अहिड़ो त मॼू बणाए छॾियो जो सफ़ा ईअं पाल जा भाड़िया निकिरी पिया। ऐं वरी अॼु जेका निगरान हुकूमत आहे उन हिकिड़ो वॾो कमु कयो आहे। निगरान हुकूमत बि उहो ई कमु कयो आहे जेको पीपल्स पार्टी जी हुकूमत कयो। अहमद शाह नाले हिकिड़े माण्हूअ खे वज़ीर बणायो वियो आहे, उनखे हलफ़ खणायो वियो आहे। हीअ अहमद शाह केरु आहे? हीअ अहमद शाह आर्ट काउंसिल जो सदर आहे। पाण न शाइर आहे, न अदीब आहे, न आर्टिस्ट आहे, न हुनखे का ثقافت जी ख़बर आहे, न कल्चर जी ख़बर आहे। उहो हिकिड़ो अहिड़ो माण्हू, डमी माण्हू, जेको कल्चर डिपार्टमेंट आर्ट काउंसिल में विहारियो। आर्ट काउंसिल जे स्टेज ते हुनजो कब्ज़ो आहे। अदीबनि ऐं सिंधी शाइरनि ऐं अदीबनि खे त हू सम्झंदो ई माना कुओ आहे। उहो हिकिड़ो अहिड़ो थर्ड क्लास माण्हू अहमद शाह। जॾहिं सिंध में सैलाब पिया आया त इहो अहमद शाह अरबा रुपया खणी सरदार शाह सां गॾु हीरा मंडी लाहौर में वञी फंक्शन कया। इहो सरदार शाह सां गॾिजी आर्ट काउंसिल खां ऐं वञी सिंध जा माण्हू बुखुनि में पाहा हुया। इहो अहमद शाह जंहिंखे हींअर निगरान हुकूमत वज़ीर बणायो आहे, हीउ पटे वालो आहे। सरदार शाह जो ज़रदारी कंपनी जो उहो पटे वालो आहे जेको सिंधी अदब, सिंधी ثقافت, सिंधी कल्चर जो बेइज़तियूं कंदो रहियो। हिकिड़ो इंतिहाई सिंध दुश्मन माण्हू, टके जो माण्हू, अॼु उनखे इनाम में वज़ारत मिली आहे। ऐं इहो साॻियो अहमद शाह सिंध जा अरबहा रुपया असांजा शाइर, अदीब, दानिश्वर हिकिड़ा त बुखूं पिया काटनि। ॿिया त दरबारी आहिनि न सरदार शाह एंड कंपनी जा, पर हीअ बुखूं पिया काटनि उन्हनि जा फंड खाईंदड़ माण्हू। इहो अहमद शाह जेको सिंधी माण्हुनि खां सख़्तु नफ़रत कंदो आहे, जेको सिंधी ثقافت खां सख़्तु नफ़रत कंदो आहे, उनखे हिननि वज़ीर बणाए छॾियो आहे। हाणे इहो छा कंदो? आसानी सां अञा वधीक धाड़ा हणंदो। ऐं इहो अहमद शाह जंहिं आर्ट काउंसिल ते कब्ज़ो करे सिंधी माण्हुनि जे लाइ दरवाज़ा बंदि कया, उन्हनि जूं दाख़िलाऊं बंदि कयूं। जे मूं चयो त अदीबनि खे ज़िया जी मार्शल न झुकाए सघी, उहे अहमद शाह जे वटि बूट छटींदा आहिनि। अहिड़ा दानिश्वर, अहिड़ा माण्हू सिंध सां अञा ॿिया केॾा वॾा ज़ुल्म थियनि। अॼु ثقافت जे ॾियारे ते ثقافت खाते ते नओं वार कयो वियो आहे। ख़बर न आहे त निगरान वज़ीर आज़म ॼठ जे पुट खे अलाए किथां इहा ॻाल्हि सम्झ में आई, जेको सिंध जे मामलनि ते इंतिहाई ख़ामोश आहे। ज़मीनूं बि विराईंदो थो हुते, वज़ारतूं बि विराईंदो थो हुते, ऐं सभु सिंध दुश्मनी वारा कमु कंदो थो हुते। ईअं लॻे थो त हीअ बि पीपल्स पार्टीअ को वाठो आहे। माफ़ु कजो, मां सख़्तु ज़बान ॻाल्हाईंदो आहियां। सिंध जे मामले ते मुंहिंजी कंप्रोमाइज़ कंहिंसां बि कान्हे का, भले छा बि थी पए। उन करे हिकु ॿियो नुक़सानु थी वियो सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो।